आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारतूं। प्यारा साथियों, हर सवाल का पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त शुरू करियूं। ॿुधायो त कंहिंजूं 4 उंगलियूं आहिनि ऐं हिकु अंगूठो आहे, पर न वरी गोश्त आहे ऐं न ई रतु आहे। जवाब दस्तानो। प्यारा साथियों, अॻियों सवाल आहे त उहा कहिड़ी ज़िंदा शइ आहे जंहिंखे खाइण खां पहिरीं साफ़ कयो वेंदो आहे। जवाब हथ। साथियों, कॉमन सेंस जो दिमाग़ घुमाईंदड़ गुज़ारत आहे त उहो कहिड़ो फ़सुलु आहे जंहिंखे असां कटींदा त आहियूं पर पोखींदा न आहियूं। जवाब मथे जा वार। साथियों, ॿुधायो त हिकु गंजो चोर घर में दाख़िल थी हर शइ चोरी करे वञे थो, पर हिकु शइ चोरी नथो करे। ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे। जवाब फणी या कंगी। साथियों, हिन वीडियो में तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। कमेंट में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कंदा। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।